मोरो मां वाक़िआ अपडेट कंदा हलो। रिपोर्ट करे रिज़वान अली जुमाणी। मोरो शहर में वधंदड़ समाजी बुरायुनि, हीरोइन, आइस, शराब, फैंसी जुआऊं सरेआम उरूज ते हली रहियूं आहिनि, जंहिं करे नौजवान नसल ख़ासि तौर ते शागिर्द हीरोइन, आइस, शराब वापराइण जा आदी बणिजी विया आहिनि, जंहिं करे नौजवान नसल जा वालिदेन ऐं संदसि घर भाती सख़्तु परेशान थी विया आहिनि ऐं नौजवान नशो वापराइण लाइ घर जो सामान विकिरो करण लॻा आहिनि। मगर ख़बर न आहे त छो पुलिस सरेआम मंशात हीरोइन, आइस, शराब विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ एक्शन खणण बजाए ख़ामोश तमाशाई बणियल आहे। जॾहिं त मोरो जे अक्सर मुख़्तलिफ़ इलाक़नि में मंशात, जिन में हीरोइन, आइस, शराब, ज़ेडेकी, आदाब, सोपारियूं, फैंसी जुआ जा अॾा सरेआम गैर क़ानूनी हली रहिया आहिनि, जंहिंसां नौजवान नसल तेज़ी सां तबाही तरफ़ वञी रहियो आहे ऐं संदनि वालिदेन रत जा ॻोढ़ा ॻाढ़े रहिया आहिनि। मगर पोइ बि पुलिस हलंदड़ समाजी बुराइनि ऐं मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ को बि क़दम खणण लाइ तयारु न आहे। जॾहिं त मंशात फ़रोश ऐं समाजी बुरायूं हलाईंदड़ कख पति मां करोड़पति बणिजी विया आहिनि। तंहिं करे मुअज़्ज़िज़ अदालतुनि ऐं आई जी सिंध ग़ुलाम नबी मेमण ऐं ॿियनि हसास इदारनि खे घुरिजे त फ़ौरन मोरो में हलंदड़ समाजी बुराइनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणी नौजवान नसल खे वधीक तबाह थियण खां बचाए वालिदेन जूं दुआऊं खटियूं वञनि।